आगाह कंदा हलूं त पाक फ़ौज जो भारत खे मोटोड़ जवाब ॾियण ते दुनिया में बि जश्न मल्हाए पियो वञे। पाक फ़ौजी फतह ते न रुॻो ॾेह पर परॾेही सतह ते बि जश्न मल्हाए पियो वञे। आज़रबाईजान में बि माण्हुनि पाक फ़ौज सां यकजहती जे इज़हार तो जश्न मल्हायो। लंडन में बि माण्हू पाकिस्तान जा झंडा खणी रोडनि ते निकिरी आया, नारेबाज़ी पिणु कई वई। ही अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त पाक फ़ौज जो भारत खे मोटोड़ जवाब ॾियण ते दुनिया में बि जश्न मल्हाए पियो वञे। पाक फ़ौज जी फतह ते न रुॻो ॾेह पर परॾेह सतह ते बि जश्न मल्हाए पियो वञे। आज़रबाईजान में बि माण्हुनि पाक फ़ौज सां यकजहती जे इज़हार तौरु जश्न मल्हायो। लंडन में बि माण्हू पाकिस्तान जा झंडा खणी रोडनि ते निकिरी आया, नारेबाज़ी पिणु कई वई। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। पाक फ़ौज जो भारत खे मुंहुं जवाब ॾियण ते दुनिया में बि जश्न मल्हाए पियो वञे। पाक फ़ौज जी फतह ते न रुॻो ॾेह पर परॾेह सतह ते बि जश्न मल्हाए पियो वञे। आज़रबाईजान में बि माण्हुनि पाक फ़ौज सां यकजहती जे इज़हार तौरु जश्न मल्हायो। लंडन में बि माण्हू पाकिस्तान जा झंडा खणी रोडनि ते निकिरी आया, नारेबाज़ी पिणु कई वई आहे। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पाक फ़ौज जो भारत खे मोटोड़ जवाब ॾियण ते दुनिया में बि जश्न मल्हाए पियो वञे। पाक फ़ौज जी फतह ते न रुॻो ॾेह पर परॾेह ते बि जश्न मल्हाए पियो वञे। आज़रबाईजान में बि माण्हुनि पाक फ़ौज सां यकजहती जे इज़हार तौरु जश्न मल्हायो। लंडन में बि माण्हू पाकिस्तान जा झंडा खणी रोडनि ते निकिरी आया।